नासरीन हिंगोरजा में गरीब माण्हुनि जी सहायता लाइ अखियुनि जी मुफ़्त कैंप लगाए डॉक्टरनि पारां चकास कई वई। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था शम्स तींदाजपर जी हिन रिपोर्ट में। कराची का पोइ अंदरूनी सिंध में जेके अखियुनि में वायरस जेको तेज़ीअ सां वसी पखिड़िजी रहियो आहे उनखे मद्देनज़र रखे SIO VS ऐं सिंध सरकार जे तंवर सां हिकु रोज़ कैंप हिंगोरजा जी गवर्नमेंट जेकी अस्पताल में उनमें लगाई वई आहे। असीं मौजूद आहियूं उते जेके अखियुनि जा माहिर डॉक्टर ऐं जेके मरीज़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जेका वायरस आहे एडिनो वायरस आहे जंहिंमें अखियूं जेके पिंक थी थियूं वञनि ऐं रेड थी वञनि। इन हिसाब सां असां वटि पूरे पाकिस्तान वटि हिते असां सिंध में घणी वायरस फैलिजी वई आहे। छो जो पहिरियों वायरस जेको आहे सो कराची में फैली, उन कराची में पेशेंट जेके हिन ॻोठनि में आया ऐं उन्हनि वायरस खे जेको आहे सो तेज़ीअ सां स्प्रेड कयो। वायरस जो मुद्दो त 3 ॾींहं या 3 खां हफ़्ते ताईं हूंदो आहे। हफ़्ते जे अंदरि अंदरि वायरस ख़तमु थी वेंदो आहे, यानी कि हुनजो मुद्दो ख़तमु थी वेंदो आहे। बट अखियुनि में छा थींदो आहे, जो वायरस जे अचण जे करे वायरस हिकु फेवरेबल इन्वायरमेंट ठाहे थो वञे, उन खां बाद में बैक्टीरियल इन्फेक्शन थियण जा काफ़ी चांसिस आहिनि। इन जे करे उन शइ खे रोकण लाइ बहितर आहे त असां शुरू में ई जीअं इन्फेक्शन स्टार्ट थिए थो असां काई सुठी मेडिसिन इस्तेमालु कयूं ऐं जल्द खां जल्द कंहिं अखियुनि जे डॉक्टर खे या ऑफ्थल्मोलॉजिस्ट खे ॾेखारियूं त जीअं असांजी इहा वधीक बीमारी न फैलिजे। बचण लाइ पाण खे जेको जिनखे अगरि वायरस आहे त उनखां थोरो परे रहिजे, दूर रहिजे। प्लस में तव्हां जी का बि शइ वग़ैरह आहे उहा यूज़ थियल तव्हां यूज़ न कयो। सम्झंदा इहे जेकी कैंप लॻी आहे सरकार गवर्नमेंट जे तरफ़ां तमामु सुठो एक्शन खयों अथनि। ये जेकी वायरस फैलिजे थी या कराची खां माण्हू ट्रेवल करे पंहिंजे ॻोठनि या शहरनि में आया आहिनि, उन्हनि जे कॉन्टेक्ट जे ज़रिए उन्हनि जे घर जे जेके ॿार आहिनि उन्हनि खे खणनि था या उन्हनि खे गले लॻाइनि था, उन सां ई फैलिजे थी वायरस। अखियुनि जी रेडनेस ते ॻाढ़ियूं थी थी वञनि, ईअं थो लॻे महसूसु थिए त जेके असांजूं अखियूं आहिनि वारी वांगुरु ईअं सफ़ा सख़्तु थी वञनि, पटण में तकलीफ़ थिए, स्वेलिंग थी वञे, सुजी थी वञनि अखियूं, हल्को बुखार। अखियुनि जी कैंप में मौजूद अखियुनि जे माहिर डॉक्टरनि तोड़ी मरीज़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन हसनैन राजपर नगर, शमीस राजपर, धरती TV।